बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, साथियों, ॿुधंदड़ो, तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां जिथे हुजो शाल शाद ऐं आबाद, हमेशा मुस्कुराईंदा रहो। दोस्तों, अलफ़ लैला सीरीज़ जारी ऐं सारी तव्हांजे ख़िदमत में 100 क़िस्तूं असां अपलोड करे चुका आहियूं। अॼु उन सिलसिले जी क़िस्त नंबर 101 हिक नई क़िसे सां गॾु इन उमेद सां त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। दोस्तो, असां तव्हां खां ॿियो कुझु कोन था घुरूं, सिर्फ़ु असांजे चैनल जी लिंक पंहिंजे दोस्तनि वास्ते वारनि सॼणनि ॾे शेयर कयो ऐं असांजे चैनल खे सब्सक्राइब करायो, असांजी हिमत अफ़ज़ाई करायो त तव्हांजो असां ते अहसान थींदो ऐं असां उमेद त हिननि खां वधि बहितर क़िसा तव्हांजी ख़िदमत में पेश कंदासीं। अॼु हलूं था क़िस्त नंबर 101 ते ऐं क़िसो 9 क़िसो आहे। अॼु हिकु नेक मर्द जे पुट जो क़िसो आहे। अॼोको क़िसो बि बनी इसराईल जो क़िसो आहे। लाॻीता 2-3 क़िसा तव्हांखे असां बनी इसराईल जा ॿुधाया आहिनि। अॼोको क़िसो बि जेको आहे उहो बनी इसराईल जो क़िसो आहे। बनी इसराईल में हिकिड़ो नेक मर्द रहंदो हो। अलाह ताला हुनखे नवाज़ियो हो। हुन वटि पैसो ॾोकड़ माल मिल्कियत जाम हुई। औलाद में हिकिड़ो पुटु हुयुसि। पुटु बि सुलक्षणो सुधरियल। पोइ ज़िंदगी त आहे ई मौत जी अमानत। सो जॾहिं हुन बुज़ुर्ग जो आख़िरी वक़्तु आयो त पुट खे घुराए हुन वसियत कई त वाह, मुंहिंजी वसियत सिर्फ़ु हिकिड़ी अथई त कॾहिं बि कसम न खणिजे, न सची ॻाल्हि ते न कूड़ी ॻाल्हि ते, न सची ॻाल्हि ते न कूड़ी ॻाल्हि ते कसम न खणिजे। बसि इहा मुंहिंजी वसियत। पीउ गुज़ारे वियो, छोकिरो अकेलो थी वियो। कफन दफन खां पोइ कुझु ॾींहंनि खां पोइ माण्हुनि खे ख़बर पई त ॾे ते बि माण्हू जेके अचनि पिया, उन्हनि खे वरी माण्हू हुन सां ॻाल्हि कई, हुन सां ॻाल्हि कई त तव्हां पंहिंजे पुट खे वसियत इहा करे वियो आहे त कॾहिं बि कसम न खणिजे, सचो या कूड़ो, पर कसम न खणिजे। सो पुट बि इरादो इहो कयो आहे त मां पंहिंजे पीउ जी वसियत ते ज़रूरु अमल कंदुसि, चाहे छा बि थिए। पोइ नेक ऐं बद त उथंदे खां वठी हिन दुनिया में आया आहिनि। सो जेके अहिड़ा ठग माण्हू, शरीर माण्हू, उन्हनि जॾहिं इहा ॻाल्हि ॿुधी, हिकिड़े ॾींहुं हिन वटि हिकिड़ो माण्हू आयो, अची हिनखे चयईं त तुंहिंजे पीउ ॾे मुंहिंजो हेतिरो हिसाबु आहे, तोखे हुनजी ख़बर आहे, कर्ज़ु ॾे, उहो जो कर्ज़ु आहे उहो अदा कर। हिन चयो, यार मूंखे त न बाबे अहिड़ी का ॻाल्हि कई हुई, न वरी मूंखे का ख़बर आहे। चई, बाबो मुंहिंजो कर्ज़ु आहे, या तूं कसम खण या कर्ज़ु अदा कर। कसम खण त न मूंखे ख़बर न आहे त, या इहो कसम खण त तूं कूड़ थो हणी, न त मूं कर्ज़ु अदा कर। हिन खे जो पीउ वसियत करे वियो त बाबा सची या कूड़ी, पर कसम तोखे नाहे खण। अदा केतिरा अथई? हिन जेतिरा हुन घुरिया हिन हुनखे ॾिनो। पैसो त पीउ हिन जो गुजाम छॾे वियो। हाणे जो ठगनि खे वारो मिलियो, हाणे बि अहिड़े क़िस्म जा माण्हू हिन वटि, हिकिड़ो अची वञे वरी सुबुह जो, हिकिड़ो शाम जो ॿियो, ईअं माण्हू हिन वटि अचनि, अची कूड़ो कर्ज़ु ॿुधाइनि हिन जे पीउ जो। हीउ वीचारो बि पीउ जे वसियत खे पाणी ॾियण लाइ कसम कोन खणी हुननि खां कसम वठे जेको घुरनि हुननि खे ॾींदो।
खाधे खूह कुटनि, पर हे त खाइणु कोन हुओ, हे त रुॻो लुटणु हुयो। मिल्कियत वई ख़तमु थींदी, तव्हां त हलंदे हलंदे जेको हिन वटि मिल्कियत हुई उहा सॼी मिल्कियत हिन खां ठग खणी। हिन जी ज़ाल हुई, उहा बि ॾाढी नेक हुई। औलाद में हिन खे 2 ॿारड़ा, हिन खे औलाद में 2 ॿार। हिकिड़े ॾींहुं हिन ज़ाल सां ॻाल्हि कई, ज़ाल खे चई त हाणे बाबे मूंखे कई वसियत, सो बाबे जी वसियत खे पाणी ॾिनुमि, पर हे त ठग मूंखां, सम्झां बि थो त कूड़ था हणनि, पर मां हिननि खे कसम कीअं ॾियां, नथो ॾियां त दाही थींदा। सो हिन महिल त हाल इहो आहे जो खाइण लाइ बि कुझु कोन्हे को, ऐं हे जो ठग हिरियल आहिनि, थी सघे थो वरी को अहिड़ो अचे, हिन महिल त मूं वटि खाइण लाइ कोन्हे त मां कर्ज़ु किथां भरींदुमि। ज़ाल चयसि पोइ जीअं चयो। चई मुंहिंजी सलाह त हितां निकिरऊं, हलऊं कंहिं ॿिए शहर में हली नसीब आज़मायूं जिथे असांखे को सुञाणे ई न, बसि पोइ जेको नसीबु हूंदो पिया गुज़ारो कंदासीं। ज़ाल पाण 2 ॿारड़ा तयारु थी निकितो, ॿेड़ीअ ते चढ़िया। ॿेड़ियुनि जा सफ़र हूंदा हुआ या हूंदा हुआ पंधु, किॾे वञे का ख़बर न पई पए, सम्झ न पई अचेसि। हीअं चढ़ियो ॿेड़ीअ ते, ॿेड़ी वञे पई, ॿेड़ीअ ते चढ़ियो त भला वञी कंहिं शहर में, नए शहर में लह। बंदे जे मन में हिकिड़ी रब जो त वरी ॿियो जहान आहे। सो हलंदे हलंदे ॿेड़ी जंहिं में चढ़ियल हुया, ॿेड़ी टुटी पई, भॼी पई ॿेड़ी भॼी पई, ॿेड़ी भॼी, ॿेड़ी बाक़ाइदे टुकड़ा थी, फटा निकिरी विया ॿेड़ी जा। रब जी कुदरत, हिन नौजवान खे हिकिड़ो फटो हथु अची वियो, हे उन ते माई वीचारी गोता पई खाए, माई खे बि फटो हथु अची वियो, माई बि फटे ते। ऐं मालिक जी कुदरत, हो 2 जेके 2 हुया उन्हनि खे बि फटा ईअं हथु अची विया, उहे 2 बि फटे ते। लहरूं हलनि पियूं, तरणु त कोन हुयो, ताक़त त कान हुई, हाणे माना लहर जिॾे छिके, को किॾे हलियो वियो, को किॾे हलियो वियो। माई माई अलाए किॾे वई हली, हिकिड़ो 2 किॾे हलियो वियो, ॿियो 2 किॾे हलियो वियो। हीउ जेको हुयो सो हे बि लुढ़ंदो लुढ़ंदो लुढ़ंदो, हिकिड़ो ॿेट हुजे उन ॿेट ते अची पहुतो, ॿेट ते पहुतो, आयो हिन समुंड जी पाणी सां वुज़ू कयो, निमाज़ पढ़ी। हिन जीअं निमाज़ शुरू कई त समुंड मां मुख़्तलिफ़ रंगनि जा, भूरा, कारा, मुश्की, अहिड़े मतिलबु मुख़्तलिफ़ रंगनि जा माण्हू निकिता समुंड में। उहे अची हिन जे पोयां निमाज़ पढ़णु लॻा। निमाज़ पूरी थी वरी हो विया। हे निमाज़ खां फारिग थियो, बुख लॻी हुअसि। उते ॿेट, वॾो ॿेट हुयो, वण टिण हुया। हिकिड़े वण जे हेठां आयो, उन वण जो मेवो पकल हुयो, कुझु किरियल हुयो, कुझु छाणी मेवो हुन खाई पेट भरियो। थोरो अॻिते वियो, उन ई ॿेट में हिकिड़ो चश्मो हो, पाणीअ जो, पाणी जो चश्मो हो। हिन पाणी पीतो, शुक्र कई रब जो, शुक्र कई रब जो, बसि रब तुंहिंजी हिकमत आहे, तुंहिंजी हिकमत में मां राज़ी आहियां। 3 ॾींहं हिन जी हालत रही। निमाज़ पढ़े त समुंड मां माण्हू अचनि, निमाज़ पढ़ी बसि करे त उहो वरी हलिया। हिन जो गुज़ारो उते वण जे मेवे ते, ईअं 3 ॾींहं हिनखे गुज़री विया। जॾहिं 3 ॾींहं थियो, 3 ॾींहं हिनखे गुज़री विया, त हो जेके निमाज़ पढ़ी हिन सां वरी वेंदा हुआ हलिया, अॼु वेठा। उन्हनि मां हिकिड़ो पियो चवे त ए नेक मर्द, तो पंहिंजे पीउ सां नेकी कई आहे ऐं पंहिंजे रब जो तो एहतराम कयो आहे, परेशान न थी, तुंहिंजे हथां जेको निकितो आहे न, ख़ुदा तोखे उन खां वधीक ॾींदे।
ही जेको ॿेट आहे न, हिन में एतिरो त खज़ानो आहे हिते, ऐं माल दौलत तुंहिंजे खुटाइण खां बि घणो, ऐं रब तोखे उहो ॾियणु थो चाहे। हिन उहे जेके शयूं तोखे ॾसूं था, इहे शयूं हिन ॿेट में फलाणे फलाणे जॻहियुनि ते आहिनि, उहे कढ। पोइ इहो असां तोॾे ॿेड़ी मोकिलींदासीं, ॿेट आहे न, ॿेड़ी मोकिलींदासीं जिन ते माण्हू हूंदा, उन्हनि खे माना सामुंडी तूफ़ान जे बहाने सां, कंहिं ॿिए बहाने सां, पर उहे ॿेड़ियूं ईंदियूं हिन ॿेट ते। पोइ तोखे पैसो थींदो जाम, माण्हुनि सां नेकी कर, माण्हुनि सां नेकी कर, असुलु घुराए उन्हनि सां नेकी कर, त रब अञा वधीक ॾी। ऐं उहे माण्हू तूं ईअं कंदे त पोइ माण्हू बि तोसां मुहबत कंदा। हे उथियो, जीअं हिन खे ॿुधायो हिन ॿेट ते उहे निशानियूं, हिन वञी खोटियो त बराबरि ईअं बादशाहनि जा खज़ाना हुआ। ऐं हुननि चयसि त असां ॿेड़ियूं मोकिलींदासीं, ईअं ॿेड़ियूं बाहोड़जी तूफ़ाननि ज़रिए भुलिजी ॿेट ते अचणु लॻियूं, उन में माण्हू हुजनि। हीअ माण्हुनि सां नेकियूं पियो करे, माण्हुनि सां नेकियूं पियो करे, पैसो ॾोकड़ त हिन वटि जाम थी वियो, माण्हुनि खे ॾिए पियो। उन्हनि जेके ॿेड़ियूं अचनि पियूं खाधे पीते जो, उन्हनि में सामान हुयो, पाण बि उहे खाइनि पिया, हिन खे बि खाराइनि पिया। हीअ माण्हुनि सां नेकियूं पियो करे, पर जीअं हिन खे हुन दरवेश चयो हो, ईअं हे हुननि खे चए पियो त ॿियनि माण्हुनि खे बि चयो त मूं वटि अचनि, मां माण्हुनि सां नेकी कंदुमि। हाणे जेके माण्हू हिन वटि बाहोड़जी पिया अचनि, भुलिजी पिया अचनि, हाणे उन्हनि खे जो हे ॾिए पियो ऐं चवे पियो त ॿियनि माण्हुनि खे मोकिलियो, त हाणे माण्हू ॿियनि शहरनि में वञनि पिया त उते बि चवनि पिया, यार फलाणे ॿेट ते हिकिड़ो सखी मुड़ुसु आहे, उहो हर कंहिं सां मदद थो करे, ऐं चयो अथई त मूं वटि जेको ईंदो मां उनजी मदद कंदुसि। आस्ते आस्ते हाणे हिन वटि माण्हुनि जा मेड़ थींदा विया, माण्हुनि जा मेड़ थींदा विया, माण्हुनि जा मेड़ थींदा विया। आस्ते आस्ते माण्हू ते उन ॿेट ते रहणु लॻा। 10 साल अरसो थियो, 10 सालनि जो अरसो थियो, पोइ ॿेट आबादु थी वियो, ॿेट आबादु थी वियो, माण्हू रहनि पिया, चइनी पासनि खां माण्हू हिन ॾे अचनि पिया। हाणे हे उतां जो बादशाह थियो, जेको बि माण्हू अचे उन सां मिल्कियत जाम अथसि, रब अञा बरकत पियो हुजे त खोटी न पई थिए, जेको अचे उन सां नेकी करे। सॼी दुनिया में जेको मतिलबु हर पासे इहा ख़बर पखिड़िजी वई त यार फलाणे ॿेट ते हिकिड़ो बादशाह आहे। पहिरियों त आम हुयो, हाणे बादशाह थी वियो, अदा फलाणे ॿेट ते हिकिड़ो बादशाह आहे, पर ॾाढो सखी आहे, जेको वञे थो उन सां नेकी थो करे, चए थो अञा ॿियनि खे बि वठी अचो त मां उन्हनि सां बि कयां। 10 सालनि में हे ॿेट बाबा थी वियो, हे उतां जी थी वियो बादशाह। हाणे हिन जो वॾो पुटड़ो उहो हिकिड़े माण्हू खे हथायो, वियाह फटनि ते, हर को फटनि ते हुयो, को किॾे को किॾे, रब जी कुदरत उहो बि हिकिड़े माण्हू खे हथ अची। उन माण्हू ने नंढड़े खे पाण वटि तातियो, निपायो, सम्झ भरियो थियो, उनखे लिखाई पढ़ाई। ॿियो वरी ॿिए माण्हू खे हथायो, उन बि हुनजी सुठी तरबियत कई। उहो को सौदागर हुयो, हुनखे सौदागरीअ जा तरीक़ा सेखारे। ऐं हिन जी ज़ाल उहा बि हिकिड़े सौदागर खे हथ अची, उहा बि हिकिड़े सौदागर खे हथ अची। हिन जो उन सौदागर खे ॿुधायो त सौदागर हिन खे पाण वटि रहायो, चई बसि तूं मुंहिंजी भेण, तुंहिंजो मां किसो ॿुधो आहे, मूंखे पाण अरमान थो थिए त तूं बसि अलाह ताला तव्हांखे आज़मायो आहे, तुंहिंजो मुड़ुसु बि तोखां वियो हलियो, तुंहिंजो औलाद बि वियो हलियो, सो बसि तूं मूं वटि रह ऐं तूं मुंहिंजी भेण। माना हिन जी ज़ाल बि हिकिड़े सौदागर। उहो सौदागर हुयो, उहो सौदागर हिन जी ज़ाल जेका हुई, हाणे हुन सौदागर वटि पई रहे, पर सौदागर हुनखे इहो ई चयो त मां तुंहिंजी मदद कंदुसि, रहो बि, ऐं मां तोखे मुड़ुस जी ऐं औलाद जी ॻोल्हा में बि तुंहिंजी मदद कंदुसि। उहो सौदागर हूंदो हो, जिॾे वेंदो हो हिनखे पाण सां गॾु वठी वेंदो। उहो सौदागर जिॾे वेंदो हो, जंहिं मुल्क वञे त हिनखे पाण सां गॾु वठी वेंदो।
हिन जो वॾो पुटु जेको हुयो उन बि हिन बादशाह जो किसो ॿुधो त यार फलाणे ॿेट ते हिकिड़ो बादशाह हुआ, ॾाढो सखी आहे, माण्हुनि जी मदद थो करे। हिन जो पुटु बि हिकिड़े ॾींहुं ओॾे रवानो थियो, आयो ॿेट ते अची पहुतो। ॿेट ते अची पहुतो, ॿेट हाणे आबाद थी वियो, शहरड़ो थी वियो। पुछा कंदो हुई बादशाह जे महल में आयो। छोकिरे खे, छोकिरो नंढड़ो हुयो जो पीउ खां छिॼी वियो हो, ऐं हिन खे बि इहो ज़हन में कोन हुयो त को हे मुंहिंजो पुटु आहे। छोकिरे ॿुधायोसि त मुंहिंजो को ओही भाई कोन्हे को, तुंहिंजी सखा ॿुधी तुंहिंजो नालो ॿुधी आयो आहियां। हिन चयसि, हिन मदद बि कयसि, पर हुन चयसि त मुंहिंजो को ओही भाई कोन्हे। चयसि बसि तूं रह हिते, अॼु खां वठी तूं मुंहिंजो वज़ीर। वॾे पुट खे कईं पंहिंजो वज़ीर। ॿियो पुटु हिन जो, उन बि जॾहिं अहिड़े आदिल ख़ुदा परस्त बादशाह जी ॻाल्हि ॿुधी त उहो बि अची हिन वटि पहुतो। उन खे बि इहा ख़बर कान हुई, न बादशाह खे ख़बर अथई केरु आहे। बादशाह उन खे पंहिंजो हाजिब बणायो। हाणे माना चङो टाइम इहे ॿई भाइर, माना हिन जा पुट हिन वटि रहनि पिया, पर हिक ॿिए जे हाल जी हिननि खे ख़बर न आहे। होॾां हो जेको वापारी हुयो जंहिं वटि हिन जी ज़ाल हुई, उहो वापार ते वेंदो हो त पाण सां गॾु हिन जी ज़ाल खे खणी वेंदो हो। उन बि जो ॿुधो त उन चयो त भणा एॾो सखी बादशाह हुआ, सॼी दुनिया मां था माण्हू वञनि, भला ओॾे वञा, मन उते उन बादशाह सां ॻाल्हि कयां, या उते बि मुल्कनि मुल्कनि जा माण्हू था अचनि, मन हिन माईअ जो को बिलो थिए। हिन छा कयो, जो वापारी त सौदागर त हुयो, सुठा हिकिड़ा कपिड़ा ऐं सुठियूं सूखड़ियूं तयारु करे हिन जी घरवारी सां गॾु ॿेड़ीअ ते चढ़ी अची पहुतो ॿेट ते पहुतो। आयो शहर में, बादशाह जे महल में आयो, बादशाह जे साम्हूं अची सूखड़ियूं पेश कयूं। बादशाह सूखड़ियूं हिन खां वरितियूं। बादशाह ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह चयो त हिनखे शाही पोशाक अता कयो, इनाम तौरु शाही पोशाक अता कयो। ऐं उतां जूं कुझु जड़ी बूटियूं हुयूं ॿेट जूं, बादशाह उहे बि चयो त हिनखे ॾियो। उहे के नायाब जड़ी बूटियूं, बादशाह चयो उहे बि हिनखे ॾियो जड़ी बूटियूं। बादशाह हिनखे, बादशाह सां वेठो, बादशाह सां हाल अहिवाल करे पियो, कचहरियूं करे पियो। बादशाह खे हिन जी कचहरी वणी वई वापारीअ खे। बादशाह चयो सॼी राति तूं मुंहिंजे महल में मुंहिंजो महिमान थी, मुंहिंजी दिलि थी चई तूं अॼु मुंहिंजो महिमान थी। हुन चयोसि मां तव्हांजो महिमान त थियां, पर इहो आहे त मुंहिंजी हिकिड़ी अमानत पई आहे ॿेड़ीअ में, ईअं सम्झो अमानत आहे मुंहिंजी, ऐं मां उन सां वाइदो कयो आहे त मां उनखे पाण खां सवाइ ॿिए जे हवाले न कंदुसि, मां न कंहिं नौकर चाकर जे हवाले कयां। हाणे मां तव्हां वटि रहां, हूअ उते हुजे, सो मुंहिंजो हुन सां वाइदो थियल आहे। उहा ॾाढी हिकिड़ी नेक औरत आहे। उहो साईं उन जूं दुआऊं मूंखे लॻियूं जो मां हेॾो ख़ुशहाल थियो आहियां, मूं वटि हेॾो माल मिल्कियत थियो आहे, मुंहिंजे वापार में बरकत पई आहे। मूंखे उहा जेके सलाहूं ॾींदी आहे, मां उन जी सलाहुनि सां वापार वड़ा कंदो आहियां, ऐं रब साईं मुंहिंजे कारोबार में बरकत विझी। बादशाह चए थो तूं परेशान न थी, मां पंहिंजा माण्हू मोकिलियां थो त उहे हुन जी सार संभाल बि कंदा, खाइण पीअण जो सामान बि जेको आहे त मां मोकिलियांसि थो, हुन जी हिफ़ाज़त कंदा। तूं हुन लाइ परेशान न थी, ईअं सम्झो ॼण तूं हुन सां पाण गॾु आहीं, हुनखे हुनजो तूं खुटको न कर। सौदागर खे हाणे बादशाह जो चए थो, सौदागर खे पक थी त हाणे बादशाह जो चए थो त बराबरि हाणे त मूंखे खुटको करणु न खपे। बादशाह वटि तरसी पियो। बादशाह खे उन महिल ॿियो को माण्हू ज़हन में कोन आयो,
बादशाह पंहिंजो वज़ीर जेको असुल में बादशाह जो पुटु हुयो ऐं पंहिंजो हाजिब जेको असुल में उहो बि बादशाह जो पुटु हुयो, उन्हनि ॿिन्ही खे चई त हिकिड़ी नेक औरत आहे, मां ॿियो माण्हू बि मोकिलियां पर उहा नेक आहे, पारसा औरत आहे, ॾाढी नतादिर हुनजी नेकी कई आहे, सो मां तव्हां ते एतमाद करे ऐं तव्हां ॿिन्ही खे थो ओॾे मोकिलियां त तव्हां वञो, उन वटि वञो ऐं हुनजी औरत जी ऐं हुनजो जेको सामान आहे उनजी हिफ़ाज़त कजो। खाधे पीते जो सामान मोकिलियईंसि। हे ॿई हलिया, आया ॿेड़ीअ में, उहा माई वेठी विच ते, जेका हक़ीक़त में हिननि जी माउ हुई, पर हाणे उहा बि बेख़बर, हे बि बेख़बर। हिननि खे त इहा बि ख़बर न हुई त को असां ॿई पाण में भाइर आहियूं, ऐं इहा बि ख़बर न हुअनि त हेतिरो टाइम असां पंहिंजे पीउ वटि रहिया, इहा बि ख़बर न हुअनि त का हीअ असांजी माउ, न माउ खे इहा ख़बर। हे आया ॿेड़ीअ में, हिकिड़ो ॿेड़ी जे मथनि खां चढ़ी वेठो, ॿियो ॿेड़ी जे पेरांदी खां चढ़ी वेठो। वेठा हुजनि, हाणे सॼी राति बादशाह चयो त तव्हांखे हिन जी हिफ़ाज़त करणी आहे। कुझु घड़ी रखी हिकिड़े ॿिए खे चयो त अदा बादशाह सलामत त असांखे हिन जी हिफ़ाज़त जो हुकुम ॾिनो आहे त वञी हिफ़ाज़त कयो, पर यार ईअं न थिए त इंसानु आहे, निंड न थी वञे, राति आहे सॼी, निंड न थी वञे। हाणे तूं बि चुप कहीं वेठो आहीं, मां बि चुप कहीं वेठो आहियां, सो ॻाल्हाईंदासीं, ॻाल्हियूं कंदासीं त टाइम बि खुटंदो, बाक़ी वांदा चुप कहीं वेठा हूंदासीं त पोइ त इहो इंतज़ारु कंदे कंदे राति बि ॾाढी ॾुखी गुज़रंदी, थी सघे थो त बेज़ार थी निंड बि अची वञे। तंहिंजे करे अचु त भला, तूं बि दुनिया जहान घुमियो हूंदे, मूंखे बि थोरी घणी जेका ख़बर हूंदी, सुठियूं बि शयूं ॾिठियूं हूंदियूंसीं, ख़राब बि शयूं ॾिठियूं हूंदियूंसीं, भला हिक ॿिए जा तजुर्बा हिक ॿिए खे या हिक ॿिए जा हाल अहिवाल ॿुधूं त जीअं टाइम बि गुज़रे। अदा सही आहे। हाणे हिकिड़े भाउ चएसि दादा रब जी जोड़ आहे, मूं ते ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़रियो थी, मूं ते ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़रियो थी, शुकुरु आहे रब साईं जो अॼु मां हिते बादशाह वटि आहियां, इज़त वारो मूं वटि मूंखे उहिदो आहे, मुंहिंजी इज़त आहे, मान शान आहे, शहर जा माण्हू मुंहिंजी इज़त कनि था, पर यार मूं ते ॾाढो ॾुखियो वक़्तु गुज़रियो थी। ज़माने मूंखां मुंहिंजो माउ, मुंहिंजी पीउ, मुंहिंजो माउ पीउ ऐं मुंहिंजो भाउ उहे जुदा करे छॾिया, पर यार हिकिड़ी ॻाल्हि अथई, मुंहिंजे भाउ जो जेको न नालो हो, तुंहिंजो जेको नालो आहे न, मुंहिंजे भाउ जो नालो ऐं तुंहिंजो नालो साॻियो। हाणे रहनि जो बादशाह वटि पिया त नालनि जी त ख़बर हुयनि न, खड़ी हिक ॿिए खे सुञाणनि कोन पिया। चई मुंहिंजो भाउ जेको हुयो न, अॼु गॾिजी वेठा आहियूं तॾहिं थो ॿुधाई, मुंहिंजे भाउ जो नालो ऐं तुंहिंजो नालो साॻियो, मुंहिंजो पीउ माउ ऐं मुंहिंजो भाउ मां पाण ॿेड़ीअ में हुयासीं, ॿेड़ी हली, रस्ते में तूफ़ान आयो, तूफ़ान बि ज़ोर जो हुयो, ॿेड़ी जेका आई ॿेड़ी टुटी पई, ॿेड़ी टुटी पई, रब साईं असांखे छिड़ विछड़ करे छॾियो। हिन जो इहा ॻाल्हि कई त माई बि ॿुधे पई, माई जा बि कन थोरा उफड़ा पिया थियनि। इते हुन भाउ चयसि यार, त उन खे बि ॻाल्हि ॼण दिलि सां लॻे पई, उन चयसि यार हिकिड़ी ॻाल्हि त ॿुध, इन ॻाल्हि खे रोक, पहिरियों त तूं मूंखे इहो ॿुधाए त तुंहिंजे माउ जो नालो छा हो। ॼण हुनखे थियो त हे त यार ॻाल्हि त ॼण मूं सां त इहो ई साॻियो चकर थियो आहे, नालो बि साॻियो। चई ॾे ख़बर तुंहिंजे माउ जो नालो छा हो। इन नालो खयुंसि त फलाणो नालो हुयुसि। यार मां नालो त मुंहिंजे माउ जो बि इहो आहे, भला ॾे ख़बर तुंहिंजे पीउ जो नालो। हिन नालो खयूं पीउ जो त फलाणो नालो अथसि।
हिन इहो जो नालो ॿुधायोसि त हुनखे पक थी त न भेणा हे असां पाण में भाइर आहियूं, असां पाण में भाइर आहियूं जेके नंढपिण खां चिड़ विचिड़ थी विया हुआसीं। अॼु रब असांखे पर हेतिरो टाइम पाण में गॾु हुआसीं त बि ख़बर न पई। अॼु वेही जो दिलि जा हाल ओरिया अथऊं त हिक ॿिए जी ख़बर पई आहे। टप ॾेई उथियो अची भाउ खे भाकुर पातईं, चईं अता पोइ तुंहिंजो मां भाउ, तूं मुंहिंजो भाउ आहे, मां तुंहिंजो भाउ। हुनखे हुन ॿिन्ही हिक ॿिए खे जो हाल अहिवाल ॿुधायो। ॿई ॾाढा ख़ुशि थिया। हाणे ॿई गॾु वेठा, हूअं परे वेठा हुआ, हाणे ॿई गॾु वेठा। ॿई हिक ॿिए सां पंहिंजे नंढपिण जा किसा ॿुधाइण लॻा। जॾहिं धार माना ॿेड़ीअ मां जो किरिया ॿिया फटनि ते जो थिया, छिड़ विछिड़ थिया, को किॾे वियो को किॾे वियो, कीअं वक़्तु गुज़रियो, हर ॿई भाइर हिक ॿिए खे किसो ॿुधाइनि पिया। दादा मां फलाणे हंधि वियुसि, मुंहिंजो वक़्तु हीअं गुज़रियो, हे कयुमि हे कयुमि। हुन ॿुधायुसि। आख़िर में अची हिते बादशाह वटि पहुतासीं। इहा सॼी ॻाल्हि ॿई भाइर हिक ॿिए खे ॿुधाए। हिननि जी माउ सॼो किसो ॿुधे पई वेठी। हिनखे पक थी वई त रब न भुलाए त इहे ॿई मुंहिंजा पुट, रब न भुलाए त इहे ॿई मुंहिंजा पुट। पर पाण खे कंट्रोल कयो, चुप करे ॿुधे पई वेठी हिननि जी कचहरी ॿिन्ही भाइर। तव्हां त कचहरी कंदे 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 वञी असुर थियो, असुर थियो, फजर जो टाइम। हाणे सोझरो जो थियो, सोझरो थियो त हाणे हे ॿई भाइर उथिया। हाणे बसि हाणे ॾींहुं थियो आहे, ॾींहुं शींहुं आहे। हाणे हिन औरत खे बि को खुटको कोन्हे को। बादशाह सलामत असांखे राति लाइ चयो। ॿई भाइर उथिया। अदा हाणे हलो त हलूं घर, बाक़ी ॻाल्हियूं हली था उते कयूं। अदा हलो, ॿई उथिया। हे माई हिननि खे कुझु कोन थियो। हे ॿई विया। सुबुह थियो जेको सौदागर हुयो बादशाह वटि महिमान थियल, उनखे खुटको हुयो। पर इहो आहे त बादशाह जो उनखे पक ॾिनी त खुटको ॾियणु परेशानी कान हुअसि, परेशानी कान हुअसि। सुबुह जो सवेल उहो बि अची ॿेड़ीअ ते पहुतो। आयो अची ॾिठई हिनखे माईअ खे। माईअ जो सॼी राति रंग ॾिठो हो, ख़बर पियसि पुटनि जा हाल, पुटनि जी ख़बर पियसि, पुटनि जा हाल अहिवाल। त माई परेशान लॻी पई, माई परेशान लॻी। सौदागर सम्झी वियो, हेतिरो टाइम जो हुन सां गॾु रहियो हो, हुनजी इज़त बि कंदो हो। सौदागर हिनखे चयो त ॾे ख़बर छो परेशान आहे, मुंहं में मज़ो न आहे तोखे, का तकलीफ़? मूंखे त बादशाह सलामत चयो हो त मां तूं परेशान न थी, मां पंहिंजा माण्हू मोकिलियां थो हुनजी सार संभाल जे लाइ। छो पोइ परेशान? हिन चयसि त राति जेके ॿ माण्हू हिते मूं वटि आया, बादशाह मोकिलिया, बादशाह जेके ॿ माण्हू मोकिलिया मुंहिंजी हिफ़ाज़त लाइ, उन्हनि मां मूंखे ॾाढी तकलीफ़ पई थी, उन्हनि मां मूंखे ॾाढी तकलीफ़ पई थी। माना हे ॿुझो ॻाल्हाए। सौदागर जो ॿुधो त सौदागर खे ॾाढी कावड़ लॻी। हुन वरी कंहिं ॿिए अंदाज़ में सोचियो, कंहिं ॿिए अंदाज़ में सोचियो। हिनखे ॾाढी कावड़ आई, छो जो हिन औरत जी इज़त बि कंदो हो। हीउ तकिड़ो आयो सिधो महल में अची बादशाह खे चई त बादशाह सलामत, मां इन जे करे पियो चवां त मां राति होॾे वञा। तव्हां पाण ज़िमो खयो, तव्हां पाण ज़िमो खयो, तव्हां ॿई जेके माण्हू मोकिलिया आहिनि उन्हनि मूंसां गॾु जेका औरत आहे उनखे तकलीफ़ ॾिनी आहे ऐं मां हिन महिल ओॾे वियो हुउसि, उन शिकायत कई आहे हिन ॿिन्ही माण्हुनि। बादशाह नेक हुयो, आदिल हुयो, बादशाह पाण हिफ़ाज़त लाइ मोकिलिया। बादशाह खे बि कावड़ लॻी, बादशाह ॿिन्ही खे घुरायो। पर इहो आहे त बादशाह वटि बि हेतिरो टाइम हे रहिया हुआ
बादशाह बि हिननि जे तबियत खां वाक़ुफ़ु हुयो, किरदार खां वाक़ुफ़ु हुयो। बादशाह बि खणी ख़बर न हुअसि, पर हिकिड़ी रत जी छिक त बादशाह बि हिननि ॿिन्ही भाइरनि सां मुहबत कंदो। ऐं बादशाह खे हिननि जे इख़लाक़ ऐं ईमानदारीअ ते बि बादशाह जो यकीन हुयो। पर हाणे हेॾीमहिल जो बादशाह खे इहा शिकायत मिली त बादशाह ॼण थोरो थियो, बादशाह मुंझी पियो। बादशाह हिन ॿिन्ही खे घुरायो, सौदागर खे चई त औरत खे पंहिंजी खे घुराए, सौदागर खे चई त पंहिंजी औरत खे बि घुराए। तूं थो चई पोइ मता न त इंसाफ़ जी तक़ाज़ा इहा आहे त ॿई दुनिया आम्हूं साम्हूं हुजनि। पोइ इहो चवंदो त हिननि कूड़ हुयो बादशाह पंहिंजनि माण्हुनि ते ढकु ढकियो, तंहिंजे करे ॿई दुनिया आम्हूं साम्हूं। वापारी वियो, माई खे वठी आयो। जेॾीमहिल माईअ जी पहुती त बादशाह हिनखे चयो त इहा औरत, मां इहे ॿ माण्हू पंहिंजे पर में पंहिंजे अंदाज़े में ॿई ईमानदार ऐं बाइख़लाक़ माण्हू तुंहिंजी हिफ़ाज़त लाइ मोकिलिया, पर मूंखे शिकायत मिली आहे त तोखे हिननि तकलीफ़ ॾिनी आहे। मूंखे ॿुधाए त हिननि तोसां कहिड़ी हरकत कई आहे। साम्हूं बीठा आहिनि त मां हिननि खां बि पुछां, ऐं जेकॾहिं ॾोही आहिनि त मां तुंहिंजे साम्हूं हिननि खे सज़ा ॾियां। माई चयो त बादशाह सलामत, मां तोखे ख़ुदा जो थी वास्तो ॾियां त हिन ॿिन्ही खे, हे जेके ॿई शख़्स आहिनि, हिननि ॿिन्ही खे तूं हुकुम ॾे त जेको राति ॿेड़ीअ ते वेही ऐं हिननि पाण में कचहरी कई, उहा साॻी कचहरी साॻी ॻाल्हि तुंहिंजे साम्हूं कर। बसि बादशाह, पर ठीकु आहे, फिरियादी आहे, फिर जेका ॻाल्हि करे थो त भला उन जेको तदारक थिए। बादशाह हिननि खे चयो त तव्हां राति उते कचहरी कई? हा साईं, बराबरि। असां इहो पिया चऊं त मथां निंड अची वञे, तंहिंजे करे असां हेतिरो टाइम गॾु रहिया आहियूं, पर असां कॾहिं पाण में गॾिजी वेही कचहरी कान कई। सो असां इहो ई सोचियोसीं त निंड जो अचे त उन जे करे बहितर आहे त भला पाण में वेही कचहरी कयूं, त जीअं निंड बि न अचे ऐं वक़्तु बि गुज़रे। बराबरि असां कचहरी कई। बादशाह ते जेका तव्हां उहा हुते कचहरी कई, उहा सॼी कचहरी मुंहिंजे साम्हूं, उहा साॻी कचहरी तव्हां हिते कयो। हे ॿई, हिन ॿिन्ही भाइरनि बादशाह जे साम्हूं आहे ॻाल्हि दोहराई त साईं असां पाण में हीअं कचहरी कईसीं, पहिरियों हुन भाउ हीअ ॻाल्हि ॿुधाई, पोइ हिन हीअ ॻाल्हि ॿुधाई, पोइ त असांखे ख़बर पई त असां त पाण में भाइर आहियूं। बादशाह जो हिननि ॿिन्ही जी जीअं हे कचहरी ॿुधी त बादशाह खे दिलि सां ॻाल्हि लॻंदी वई, अड़े हे त किसो भणा मुंहिंजो आहे, माना हे मुंहिंजा पुट आहिनि। बादशाह तकड़ में तख़्त तां लथो ऐं ईअं रड़ करे ऐं ॿिन्ही भाइरनि खे जीअं वेठा, ॿिन्ही भाइरनि खे अची भाकुर बादशाह विधो। बादशाह भाकुर विधो, ॿिन्ही खे भाकुर विधी, बादशाह चुमियूं ॾिनियूं। अड़े तव्हां त भणा मुंहिंजा पुट आहियो, मां एॾो बेख़बर जो हेतिरो टाइम तव्हां मूं वटि रहिया हो त मां तव्हांखे सुञातो न आहे, ऐं न वरी तव्हां मूंखे सुञातो। हाणे बादशाह ऐं छोकिरनि खे त ख़बर पई त असां पाण में पीउ पुट आहियूं। हाणे औरत खे बि पक थी त हे त मुंहिंजा पुट आहिनि, पर बादशाह मुंहिंजो मुड़ुसु आहे जंहिंजी ॻोल्हा सॼे मुल्क में दुनिया में पई थी कयां। हाणे चई त हाणे राति जी ॻाल्हि न आहे, हाणे लिकाइण जी